Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मोहब्बत मीरास सांझे छुआ तोखे जनो का खबर ही ना आ। अरे मुझो नालो रोलू आ रोलू मां बे दुनिया रोलियो आ पर तमा जड़ा ठग मां किथे न ॾिठा। जगह दिनो तमा के रहण जे ला तमा वरी जगह मुंजी ते कब्जो क्यों आ। हां वडा के डेली जा ठग हो तमा। रोलू यो ठग घड़ी घड़ी के दो चवी छा मां तोखे ठग तो लगा एड़ी दी कावड़ अचे जो बाकी सही पाडो ही तू एक नहीं ठग तमा सब ठग हो। हाणे मतेरी भी तव्हांजे टोले में अची वियो आहे ही भी ठग थी वियो आहे। तुंहिंजो ॾोह न आहे जहिड़ो माण्हू पाण हूंदो आहे न ॿिए खे बि तहिड़ो सम्झंदो आहे। रोलू सॼी ज़िंदगी ठगी कंदे गुज़रई इन करे तोखे सभु ठग नज़र था अचनि। असां तोखे जॻह जा पैसा ॾिना आहिनि हाणे तूं मञी बि नथो त असां तोखे को पैसा ॾिना आहिनि। हाँ तव्हीं छा थियो तव्हां काॾां वांदा पैसा कॾहिं का मूंखे पैसा ॾिना। हाँ घर में पति जो पैसो अथव 5 रुपया उहो मां ॾींदो आहियां तव्हां लख मूंखे 10,000 ॾिना। हाँ शकल ॾिसंदो ही जॻह वठंदो पाडो। मामा हाण ये तुन्यू दाहू कुकू अजाई आहिनि जॾहिं तू पाण वञी फैसलो रईस बचल खान वटि रखी आयो आहीं पोइ दाहू छो पियो करी। हाणे फैसलो करणे न बचल खान खे पानी खीर जो खीर ऐं पानी जो पानी थींदो। पर तूं जो पूराई मां पाण बि कंदुसि तूं वधीक टौको न कर। ॿुध हाणे जंहिं ॾींहुं फैसलो थियो न बचल खान जे साम्हूं सभु कूड़ा सचा पधरा थींदा इहा ॻाड़ी न हणो हाणे। ऐं हा कुतो कुतो थींदो ॿुधी छॾ हाणे असां हितां कोन निकिरंदासीं हिन घर मां हाणे तोखे निकिरणो पवंदो अहिड़ी थी कावड़ अचे जो। ॻाल्हि हिन में उहे सभु माण्हू हूंदा जिन जे साम्हूं तो जॻह लिखी ॾिनी आहे। हाँ मां सम्झां थो त तव्हां पाण जहिड़ा ठग कूड़ा शाहिद हथ कया आहिनि। मां नथो मञा हिननि कूड़नि ठगनि सुभाणे फ़ैसिलो आहे न फ़ैसिले में चोर चोर थींदो मिलो मिलो थींदो। हा ऐं कुतो कुतो थींदो इहा त ख़बर सुभाणे फ़ैसिले में पवंदी हिन घर मां हाणे तोखे निकिरणो पवंदो। अरे क्यों छा थो मुंहिंजे जा तू करो इस्तेमाल तो। हां वरी हाणे दे जा चक हरू भरू किन कंदे अंगन ते धक नथो हणे। वीराणा सादिक जो मथो ख़राब थी वियो जे इन जो बिलो न कयोसि न त हू असांखे लेटाए विझंदो। हाणे सोच त इन सादिक खे पूरो कीअं कयूं। अदारा तूं खण इहा ॻाल्हि मां मञा थो त सादिक होश में न आहे पर तूं त होश में अचु न। जे असां सादिक खे पूरो कयो न त पोइ आज़ादु घुमी न सघंदासीं। यार बादशाह माण्हू सादिक जे पोयां आहे केरु जेको असांजे लाइ मसइलो पैदा कंदो। अदा तो कोन ॿुधो आहे छा त सादिक कयो सोट बि आहे सादिक निधन कोन आहे। यार असां त घणेई दरगुज़र कयोसीं पर हे त ॻिची में पइजी वियो आहे। हणी किथे असांखे सेकाड़े विझे त पोइ छा कंदासीं। वीराणा जे जान खां नथा मारियूंसि न त पोइ मुंहिंजो ख़्यालु आहे त हिन जी टंग था पञूं अधु माण्हू करे खट था सुमारियूंसि मथे जो सूर ई लही वेंदो। अदा सादिक वारो मथे जो सूर त असांजो ख़तमु थी वेंदो पर वरी बचल खान सां ॻिचीअ पइजी वेंदो। बचल खान जे करे ई त दरगुज़र कयूं था। हिन दफ़े सावल पाण अखियुनि सां ॾिठो ॾोह असांजो न सादिक जो हुयो। अञा बि असांखे ॾोही सम्झंदा छा। मां त चवां थो वज वठी ॿई जंगू था फञूंसि। जे ॻाल्हि हिन में ॻाल्हि आई त असां चवंदासीं त अगराई सादिक कई आहे असां जान बचाइण ख़ातिर खयां ओला सोला लॻी आहे असां छा कयूं। अदारा तूं खान तूं पंहिंजी मर्ज़ीअ जो मालिक आहीं बाक़ी ही पीराणो तोसां गॾु आहे छो त पीराणो जंहिंजो खणे पेर तंहिंजो ख़ुदा करे ख़ैर। ओ याशे मुड़ यार मुड़ सादिक पहली खुदा के मन मुड़ी वन छो तो पंहिंजी तबाही खे दावत ॾे। मां मञा थो त तोसां ज़ुल्म थियल आहे बाबा ऐं हू ॾातो तुंहिंजी न्याणीअ खे मारे ज़ालिम पड़जी वियो आहे ऐं हाणे तूं बि उहे साॻिया ई ॾातो वारा पे रखिया आहिनि। ॿुधाए मूंखे
हाणे तो में ऐं ॾातूअ में कहिड़ो फ़र्क़ु रहियो सादिक ख़ान? ॿुधाए न मूंखे। फ़र्क़ु आहे बाबल साईं, फ़र्क़ु आहे। ॾातूअ नाहक ज़ुल्म कयो ऐं मां उन ज़ुल्म खे ख़तम करण थो चाहियां। फ़र्क़ु त थियो न। पर ज़ुल्म त उहो ई रहंदो। ॾातूअ बि पंहिंजा हथ खून सां रंगिया ऐं तूं बि पंहिंजा हथ रत सां रंगण थो चाहीं। आख़िर ये खूननि जे पलांद में खून केतिरा थींदा रहंदा? केतिरा सादिक, केतिरा? कुछ समझ, सोच। खणी जो मां ॾातूअ खे पंहिंजी न्याणीअ जो खून बख़्श कयां, था बि कयां, पोइ ॾातू मुड़ंदो? न मुड़ंदो बाबल साईं, न मुड़ंदो। वरी इहो ॾातू कंहिं ॿिए न्याणीअ सां ज़ुल्म कंदो। पुछो न इन ज़ालिम ॾातूअ खे ख़तम करे छॾिया मां। केतिरा ॾातू ख़तम कंदे? हिकु ॾातू हिते ज़ालिम नाहे। ॾातूअ जहिड़ा कई असांजी धरतीअ ते ज़ालिम घुमंदा था वतन। हुन करम ख़ान सोभारो कंहिंखे ख़तम कंदे तूं? बाबा सादिक, असांखे अमन ऐं सुकून सां रहणो आहे। इहो ई रस्तो आहे हिन धरतीअ खे अमन जे पासे वठी वञण जो। पोइ ही असांजा मारू, असांजा ॻोठ सभु सुकून सां रही सघनि था। जे ईअं ई हिक ॿिए खां असां पलांद वठंदा रहियासीं त पोइ हिन सुहारी धरतीअ ते अमन नामुमकिन आहे सादिक, नामुमकिन। सभु ॻाल्हियूं छॾिणियूं पवंदई सादिक, सभु ॻाल्हियूं। तोखे ॾातूअ सां ठाक करणो पवंदो अमन ख़ातिर। ऐं ॿी ॻाल्हि ॿुधी छॾ, जे ॾातूअ खे झुकाइण चाहीं थो त छेड़े सां न, ॻाल्हियुनि सां सादिक। सामिल, अॼुकल्ह तूं भला घणो परेशान थो रहीं? ॾातू ख़ान ऐं मामे सादिक जे विच में झेड़ो हली रहियो आहे। ॿियो असांजे घर जा मसइला। तूं ॿुधाए, इन्हनि मसइलनि जे दौरान माण्हू ख़ुशि रही सघंदो? तूं घर जे लाइ परेशान न थी, मां आहियां न। पूरा वॾे में वॾी परेशानी मुंहिंजे लाइ इहा मूमल आहे। न ॼाण कुदरत वारे जो मूं कहिड़ो गुनाह कयो हुयो जो इहा मूमल अचे मुंहिंजी ॻिची पई। पूरा तूं ॿुधाए, अॻु असांजी ज़िंदगी केॾी न ख़ुशि गुज़रंदी हुई। मूमल जे अचण खां पोइ असांजो सुकून बर्बाद थी वियो। हाणे त हिन घर में हिकु पल बि सुकून जो नथो गुज़रे। मूमल जी ज़िंदगीअ जो फ़ैसिलो बि त तव्हां ई कयो हुयो न, पंहिंजी दुश्मनी निभाइण ख़ातिर। पूरा मूमल जी ज़िंदगीअ जो फ़ैसिलो बाबे बचल ख़ान कयो। उनजे बावजूद बि मूं मूमल खे क़बूल कयो ऐं मूमल मूंखे ज़हर ॾिनो। हाणे वरी पंहिंजी मासूमियत जा गीत थी ॻाए, चवे थी त मुंहिंजो को बि कसूर न आहे। छॾ हाणे हिन पचार खे, मानी खाईंदी, खणी अचां? नऊर, मानी मां बाबा बचल ख़ान सां खाईंदुसि, उहो अचे त पोइ। बाबे बचल ख़ान जे अचण जो को बि हिकु वक़्तु मुक़ररु नाहे, कहिड़े वक़्तु बि अची सघे थो। तूं मानी खाई छॾ। फ़िलहाल मूंखे बि बुख न आहे, जॾहिं बुख लॻंदी तॾहिं मानी खाईंदुसि। ऐं आउर, मूमल खे सम्झाए छॾ त उनखे ताननि ऐं मेणनि मां कुझु बि कोन वणंदो। मिटल, तूं वञी सादिक सां मिल ऐं उनखे न्यापो ॾेसि त करम ख़ान तोसां मिलण थो चाहे। वैसे मूंखे नथो लॻे त को सादिक तव्हांजे न्यापे ते तव्हां सां मिलण ईंदो। बाबा साईं, सादिक त असांखे दुश्मन थो सम्झे, इहो कोन ईंदो। मिठल, तूं वञी सादिक खे रुॻो इहो चइजांइ त जेकॾहिं
कुछ राज जूं ॻाल्हियूं ॼाणण थो चाहे त मूंसां मिली वञे। तूं हुनखे इहो बि चइजांइ त तुंहिंजे न्याणीअ जे मुतालिक़ तोखे अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदुसि जेके तो कॾहिं बि न ॿुधियूं हूंदियूं। जॾहिं तूं इहे ॻाल्हियूं सादिक सां कंदे न त सादिक बिना देर जे हिते पहुची वेंदो। छा सच में रेसक तव्हां वटि के राज़ आहिनि छा? उन्हनि ॻाल्हियुनि खे तूं छॾ न। तोखे जेको चयो अथमि उहो वञी कर। सादिक जे हित अचण खां पोइ हिकु नई रांदि शुरू थी वेंदी त जीअं हिन बचल जो पटको सादिक पंहिंजे ई हथनि सां धूड़ में मिलाए। बाबा साईं इहो ॾाढो मुश्किल कमु आहे। कमदार इहा का बि मुश्किल ॻाल्हि कोन्हे। इन सादिक खे होश मां कढी बेहोश करण मुंहिंजे अॻियां का बि मुश्किल ॻाल्हि कान्हे। रुगो हिकिड़ो चकर सादिक मुंहिंजे साम्हूं अचे न पोइ ॾिसिजो वेही त मां इन सादिक खे पंहिंजे आङुरियुनि ते कीअं थो नचायां। इहो ई सादिक इन बचल ऐं ॾातूअ जो जीअण कीअं थो जंजाल करे। फ़कीराणी अॼु मूं सोचियो आहे त जेके बि असीं भाती आहियूं हिन घर जा, हिन घर में अमुन ऐं सुकून सां रहूं। अंदरि जेको पींघो छिगो पियो आहे न इन खे वणायूं, पोइ हिक ॿिए खे वारे वारे सां पिया लोॾियूं। हिक ॿिए जा कन छिकण खां त सुठो आहे त हिन घर में प्यार ऐं मोहबत सां। फुफड़ असां त अमन सां रहंदासीं, पर फुफीअ जा हथ तुंहिंजे कननि मां केरु कढराईंदो? हाणे ॿुधा त हिते अमन थींदो? ॿुधी तो छोरी जा लफ़्ज़ काती वांगुरु अंदर में वढ पिया विझनि। अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधी पोइ मूंखां सब्र थींदो? अमा तू अजायो नाराज़ पई थी। सोरठ सही त चयो। अरे छा चई छा ॻाल्हाई थो त ख़बर पवई थी त माणे जा त मुंहिंजे कननि में फाइड़ा। बाबा इहो ॿुधा त तूं ऐं अमा कॾहिं हिन घर में सुकून सां रहिया आहियो? जॾहिं खां मूं होश संभालियो आहे न बाबा, तॾहिं खां तोखे ऐं अमा खे मूं सदाई झेड़ो कंदे लुड़ कंदे विढ़ंदे ॾिठो आहे। हा पुट, इन में मुंहिंजो को बि ॾोह न आहे। सॼो कमु इन पिणे जो अथव। अरे तो वरी हा जल्दी ट्रेशण कीअं मटाई? पहिरीं त तुंहिंजा हथ सोरठ जे गिचीअ में हूंदा, हाणे मूॾे रुखो कई। फुफड़ हाणे तूं ॿुधा त मां सही आहियां या ग़लति? हिते अमन थींदो? तूं सही थी चई छोरी। इन रन जे हूंदे हिन घर में सुकून थींदो ई कोन। अमा हाणे त बाबा बि शायदि तो ख़िलाफ़ ॾिनी आहे। अञा बि तूं चवंदी त ॾोह मुंहिंजो ई सोरठ जो आहे। न पाना न मुंहिंजा बच्चा, कंहिं चयो तव्हांजो ॾोह आहे? सॼो ॾोह ई असांजो आहे न। तव्हीं त मोहबत जा गीत ॻाईंदा आहियो, लुड़ई आऊं कंदी आहियां। ॻाल्हि कंदे शर्म बि कोन थो अचे। को हया थिएव थो? कमला, ओ कमला देवी, अरे साईं हेॾां त अचो। अच कमला। जी साईं, छा ॻाल्हि आहे? कमला कमला सलाह तॾहिं त कयां छा? अरे साईं फोग फ़कीर खे अलाए केतिरो ॻोल्हियो अथमि, अची नथो अचे। कमला जेसिताईं हुन खां माफ़ी न वठंदुसि न तेसिताईं मुंहिंजे मन खे शांती न मिलंदी। कमला अरे साईं, शाम जो फोग फ़कीर घड़ हूंदो आहे, अचली छॾ ई न करीसि, ईअं घड़ हलियो वञीसि। कमला ईअं वरी कीअं वञा? अरे साईं भले भाउ जो घड़ हुजे, भाउ जेकॾहिं घर में मौजूदु आहे त हुनखे सॾु करे हुन सां मुलाक़ात हुनजे घर में करे सघिजे थी, पर जे मर्द घर में मौजूदु न हुजे ईअं हलियो वञे माण्हू। कमला धर्म बि इजाज़त नथो ॾे, कुझु चई वठनि पोइ। हा धणी, इहा ॻाल्हि त आहे, पर फोग तोखे मिले ई नथो, तूं छा कंदे?
कमला कमला तूं हाणे चांहि जो प्यालो तयारु करे ॾे त चांहि पी वञी तो घर ते दड़ ते वेही रहांसि। घर त ज़रूरु मोटंदो, काॾे बि वियो हूंदो, पर जे हूंदो ई घर में त हिकु ॿ सॾु कंदो सां निकिरी ईंदो। साईं ईअं दड़ ते वेही रहंदे ॻोठ वारा जो पुछा कनी त पढ़ाई दड़ ते छो वेठो आ त पोइ तूं छा चवंदे? इहा ॻाल्हि सही थी करे कमला, माण्हू अजाया सवाल कंदा। ॿियो त छॾ पर इहो लीमो ऐं ठिकड़ सुनीअ जा पुट इहे बि कन खाई वेंदा। कमला, माण्हुनि जो सोच उहा काथे आहे? माण्हू जहिड़ो पाण अंदरों ॿिए खे बि ओड़ो थो सम्झे। वाकई सही थी चए, पर मिलणो त ज़रूरु आहे न कमला हुन सां। ख़ैर कमला, छॾ हिन ॻाल्हि खे। तूं चांहि तयारु करे अचो त चांहि बि पीऊं ऐं कमला पिणीअ जी पचार बि कयूं। ठीकु आहे, खणी थी अचां। इन्हीअ बचल खान मुंहिंजे मथां एतिरो ज़ोर वधाए छॾियो आहे जो हाणे मां बचल खान सां नज़रूं बि नथो मिलाए सघां। ऐं जेकॾहिं 2 ॾींहंनि में इन्हीअ ॾातूअ जो कमु पूरो न कयुमि, इहो बचल खान मूंखे ॻाल्हियुनि करण ते मजबूर करे छॾींदो। भाउ सादिक, उन ॾींहं जे सांवल विच में न अचे हा न त तूं उन ॾातूअ खे पूरो करे छॾी हा। दादा सादिक, बचल खान खे साफ़ जवाब छो नथो ॾी? 10 चक्कर हिन बचल खान खे जवाब ॾेई चुको आहे, पर पोइ बि नथो मुड़े। मां छा कयां? जीअं वञी ॻोठ पहुचां थो न्यापो थो करे, ऐं न्यापे ते जॾहिं मां वञांसि थो नसीहत मथो नसीहत, नसीहत मथो नसीहत, नसीहतूं थो करे। बस ॿियो कमु ई कोन अथसि। भाउ सादिक, इहा हक़ीक़त आहे, ठाह में ई तव्हांजी भलाई आहे। असां त झेड़े जे लाइ तयारु आहियूं, पर ख़बर अथई त झेड़े जो अंजाम बुरो हूंदो आहे। दादा सादिक, जुम्मो सही थो चए। मां बि चाहियां थो त ठाह कयां, चाहियां थो मां बि ठाह कयां, पर मुंहिंजी दिलि नथी चाहे मुंहिंजी दिलि त पंहिंजी न्याणीअ जे कातिल खे बख़्श करे छॾियां। असां तुंहिंजे दर्द खां वाक़िफ़ आहियूं भाउ सादिक, ऐं असां तुंहिंजा दोस्त आहियूं, ऐं असांजो फर्ज़ आहे त तोखे सुठी सलाह ॾियूं ऐं दरगुज़र करणु सिख। न जुमा न, जेकॾहिं मूं इन ॾातूअ खे बख़्श करे छॾियो त मुंहिंजो ज़मीर मूंखे बख़्श न कंदो, ऐं सॼी ज़िंदगी इहो पछताओ मुंहिंजे दिलि में रहंदो। पंहिंजी न्याणीअ जे कातिल खे बख़्श करे छॾी, इहो पछताओ मुंहिंजी दिलि में रहंदो। बाबा साईं मूमल जो कुझु सोचो, मां हुनखे घणो बर्दाश्त कयो आहे। हर वक़्तु हुनजो पिटको ॾिसी मां त बेज़ार थी थो पवां। बाबा, आख़िर मूमल लाइ तो छा सोचो आहे? बाबा साईं, मूं इहो सोचियो आहे त मूमल खे तलाक ॾेई त पुट न, ख़बरदार वरी अहिड़ी ॻाल्हि न कजां। खणी जो तलाक शरीयत में आहे, पर रब पाक इनखे सख़्त नापसंद कयो आहे। खुदा न करे जो तूं इथो तलाक ॾेई मूमल खे रवानो करी ऐं ख़बर पए त मूमल बेकसूर हुई ऐं तोखे ज़हर ॾियण में सोभारे करम खान जा हथ हुआ, त पोइ पंहिंजे रब खे कहिड़ो मुंहुं ॾेखारींदे? पोइ छा तोखे पंहिंजो ज़मीर जीअण ॾींदो? इहा ॻाल्हि आहे बाबा साईं, पर तव्हां मुंहिंजो यकीन कयो, मां जंहिं वक़्तु बि घर वेंदो आहियां न त मूमल मूंखां अजायो सवाल कंदी आहे
बाबा तू साबरीन पुटराई एड़न सवालन जे तरफ कन्नु ही न ॾींदो कर बाबा। खड़ी जो हुआ तो सां मुख्तलिफ सवाल करे थी, औरत जी आदत आ बाबा, पर तू बुधी परे मो करे छॾींदो कर। हिक कन मां बुधी ॿिए कन मां कढी छॾींदो कर। बाबा साईं ॾाढो मुश्किल कमु आहे, वरी बि मां कोशिश कंदुसि त मूमल खे बर्दाश्त कयां। हाँ बाबा, मूंखे पक आहे, फख्र आहे मूंखे तो ते त तूं हर मुश्किल खे आसानीअ सां हल करे वेंदे। बाबा तो जहिड़ो साबरीन त को वरले हूंदो, इन करे बाबा बाबा जी ॻाल्हि ध्यान सां ॿुध। सब्र जो तावन कॾहिं बि हथनि मां छॾिजाननि। दातो यार इंतजार में वेठा थई सादिक वारा। पिराणा बाठो खण, जेसी ताईं इन्हनि जी खल पुठीअ तां न लाहींदासीं न तेसि ताईं ये न मुड़दा। मुड़दा ॾातो खण मुड़, पाण ई बीही हलिया वेंदा। ॿीहर आया न त सट को ॾेई मोकिलबोनि। पिराणा हाणे अची दर ते पहुता आहिनि, अञा तूं चवीं थो त माठ कर। दादू खान पिराणो सही पियो चवे, शैतान खे मथे ते सवार न करे। शैतान असांजे मथां न, हमेशा सादिक जे मथां सुवार आ। ॾिसी कोन थो त हू हर वक़्तु असांजे पोयां लूर लूर कंदो थो वते। भली यार असांजा वते पेरा जाचींदो, पर ख़बर पइजी वेंदसि त पीराणो जंहिंजो खणे पैर तंहिंजो ख़ुदा करे ख़ैर। उहो बि आख़िर कॾहिं पिराणा, अञा बि जेकॾहिं माठ करे वेठासीं न हू हिते अची घर वेठे बाठा आणी वेंदा। इन करे मां चवां थो त अॼु हली यारनि खे मज़ो चखायूं, ख़बर पइनि त घणे वीह 100 थींदो आहे। न ॾातो खान न, सब्र कर। ॿीहर आया न त अहिड़ो सटको ॾेई मोकिलबुनि जो यादि कंदा। भाऊ सादिक हुन असांखे ॾिसी वरितो आहे ऐं हुन वञी ॾातूअ सां ॻाल्हि कई हूंदी, ऐं ॾातूअ खे जॾहिं इहा ख़बर पई हू उतां किथे थो निकिरे। ॾातूअ जो माण्हू ॾिसी वियो आहे, इहो माण्हू वञी ॾातूअ खे ॿुधाईंदो त पोइ ॾातू सम्झी वेंदो मौत मुंहिंजे साम्हूं बीठो आहे। हाणे हू किथे थो निकिरे डर मां, न निकिरंदो ॿाहिरि। अदा सादिक हिते बीहण हाणे अजायो आहे। आख़िर इहो ॾातू केतिरा ॾींहं ॿिरनि में लिकंदो, आख़िर त ॿिरनि मां ॿाहिरि निकिरंदो न। ऐं हाणे जंहिं ॾींहुं ॾातू ॿिर मां ॿाहिरि आयो ऐं हुन ॾींहुं हुनजी ज़िंदगीअ जो आख़िरी ॾींहुं हूंदो। भाऊ सादिक हाणे जॾहिं ॾातू आयो त हू वॾे बंदोबस्त सां ईंदो। अदा सादिक ॾातू बि हाणे सम्झी वियो आहे, हुन सां रिआयत नाहे थियणी, इन जे करे त ॿाहिरि ई नथो निकिरे। भले पूरे बंदोबस्त सां अचे पंहिंजे बंदोबस्त सां। मां बि चाहियां थो त जहिड़ो बोलाए कबो मता सुभाणे इन ॾातूअ जे दिल में हसरत रहिजी वञे त सादिक तो मूंसां बोलाए छेड़ो न कयो। हाणे हुनखे ख़बर आहे त मूंसां रिआयत न थींदी। भली बंदोबस्त सां अचे बंदोबस्त सां, पोइ जवान ऐं भाड़े जी ख़बर पवंदी त केर केतिरे दम में आहे। दुआ कयो त इहो ॾातू साम्हूं अचे ऐं उन खां पोइ हिक ॿिए खे तोरे तके ॾिसूं त केर केतिरे वज़न में आहे। छो त सादिक जी मार
ख़बर न चार। ड्रामा सोप सीरियल मीरास जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। मीरास असांजी